जय झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों 3 मई ते आहे आखाटी पाण सिंधी माण्हू तमामु वधीक हिनखे मञंदा आहियूं ऐं इन ॾींहुं पाण दान पुण्य कंदा आहियूं। लेकिन इन पुठियां कारण छा आहे, अॼु तव्हांखे उन बारे में कुझु असां विस्तार सां ॿुधाईंदासीं कि आखाटीअ जे ॾींहुं आख़िर पाण दान पुण्य छो कंदा आहियूं, छाजे लाइ कंदा आहियूं। त सभिनि खां पहिरीं त पाण खे ही ॼाणणो आहे कि आखाटी ईंदी कॾहिं आहे। तो दोस्तों आखाटी के अक्षय तृतीया भी चवंदा आहिनि। आखाटी त पाण चवंदा आहियूं, आखाटी जी बि चवंदा आहियूं ऐं अक्षय तृतीया जे रूप में भी पाण हिनखे चवंदा आहियूं। ऐं इहा ईंदी आहे अक्षय तृतीया वैशाख मास में शुक्ल पक्ष जी तृतीय तिथि ते ईंदी अथव, यानी कि वैशाख मास जे शुक्ल पक्ष जी तृतीय तिथि ते ये ईंदी आहे, यानी कि 3 तारीख़ ते ईंदी आहे। पौराणिक ग्रंथनि जे अनुसार इहो ॾींहुं ॾाढो शुभ थींदो आहे। हर कार्य लाइ करे हिकिड़ो अबूझ मुहूर्त थींदो आहे इहो पंहिंजे पाण में। इन ॾींहुं कंहिंखां कुझु पुछण जी ज़रूरत कान्हे, माण्हू उन कम खे करे लाहींदा आहिनि, चाहे शादी हुजे, वियांह हुजे, घर जो मुहूर्त हुजे, सगाई हुजे या को भी वॾो कार्य हुजे, शुभ मांगलिक कार्य हुजे, उहो आखाटी ते माण्हू अखियूं पूरे करे लाहींदा आहिनि, छोकी हिकिड़ो अबूझ मुहूर्त थींदो आहे, ॾाढो अबूझ ई मुहूर्त थींदो आहे। ऐं इन जे ॾींहुं भगवान परशुराम भी उत्पत्ति थी, भगवान परशुराम जी भी उत्पत्ति थी हुई, जेके ग्रंथनि जे आधार ते 7 विभूतियुनि में शामिल आहिनि, उन्हनि जी भी उत्पत्ति थी हुई। ऐं इन ॾींहुं पाण जेको दान पुण्य कंदा आहियूं उहो छो कंदा आहियूं, उन बारे में जे चर्चा कंदासीं। दोस्तों इन ॾींहुं दान पुण्य कबो आहे ऐं छो कबो आहे, हिन पुठियां ॾाढो वॾो कारण आहे कि जेका असांजा पूर्वज आहिनि, जेके पाण पितर देवता चवंदा आहियूं, पितर चवंदा आहियूं, त उन्हनि जी जेको पाण दान ॾींदा आहियूं न, उन्हनि सां उन्हनि खे तृप्ति थींदी आहे, उहो सॼो जेको पाण दान कंदा आहियूं उहो दान पितरनि जे निर्मित थींदो आहे, उन्हनि जो आशीर्वाद मिलंदो आहे, उन्हनि जो आशीर्वाद प्रदान थींदो आहे, पूरे घर ते आशीष थींदी आहे। उहे दुआ कंदा आहिनि, पूरे घर खे दुआ ॾींदा आहिनि कि हिननि इहो दान कयो आहे। त हिन ॻाल्हि खे बिल्कुलु ध्यानु रखो कि आखाटीअ ॾींहुं दान ज़रूरु ॾियो, ब्राह्मण खे ॾियो, न्याणी खे ॾियो या के ग़रीब खे ॾियो, पर ॾियो ज़रूरु। हाणे छा ॾिजे दान में, उन बारे में थोड़ी तव्हांखे विस्तार सां असां ॿुधायूं था। त दान में ॾिजे पाणी जो भरियल मटको ऐं उन मथां कुझु फल फ्रूट, छाई हुजे, गिदरो हुजे, अंबड़ी हुजे, ऐं घर मां अगरि रोटी ठाहे करे ॾियो था ऐं कुझु दक्षिणा भी मथां रखी ॾियो था, त इहो तमामु सुठो आहे दान। इहो दान तमामु सुठो आहे, पोइ चाहे के ब्राह्मण खे ॾियो, चाहे के न्याणी खे ॾियो, चाहे के ग़रीब खे ॾियो, ज़रूरतमंद खे ॾियो। इहो सिधो चवंदा आहिनि कि पंहिंजे पितरनि खे निर्मित थींदो आहे, पितर आशीर्वाद कंदा आहिनि। अगरि इन ॾींहुं वठण जी ॻाल्हि थी अचे त छा वठिजे जंहिंसां कि घर में सदाईं बरकत हुजे, त इन ॾींहुं तव्हां धातु जी शइ वठी था सघो, सोन वठी था सघो, चांदी वठी था सघो, को गाॾी था वठी सघो, को मोटर साइकिल, कार, घर, मकान, कुझु भी वठी था सघो। त दोस्तों इन प्रकार जूं जानकारियूं तव्हांखे सदाईं असांजे चैनल सिंधी समाचार माध्यम सां तव्हांखे ॾींदा रहंदासीं। जय झूलेलाल। सतनाम साखी।